अवामी वर्कर्स पार्टी जी कराची कांग्रेस पाकिस्तान इंस्टीट्यूट फॉर इंटरनेशनल अफेयर्स ऑडिटोरियम हाल में थी। कांग्रेस में पार्टी जी वफाकी क़ौमी तोड़े मकामी क़यादत शिरकत कई। कांग्रेस में कराची लाए पार्टी जी नई बॉडी जी चूंड कई वई, जंहिंमें शफी शेख, मुख्तियार राहूल, बाबर अली, लैला रज़ा, फवाद हुसैन, खुर्रम हुसैन ऐं ॿिया चूंडिया। कांग्रेस के खिताब कंदे अवामी वर्कर्स पार्टी जे वफाकी सदर यूसुफ मस्ती खान, सिंध जे सदर बख्शल थलो, आलिया बख्शल ऐं ॿियनि चयो त मज़लूम महकूम तबक़नि जे हक़नि जी हासिलात लाइ ऐं पुरअमन इंसाफ़ भरियो समाज लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवाननि मौजूदा सियासी सूरत हाल ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीत कयो। जीअं पोइ आई आहे हुकूमत मुआशी तौर ते जेॾी बदहालीअ जो शिकार हाणे मुल्क आहे ऐं उन सां गॾोगॾु तंज़ीमुनि जो उहो मामिलो न रहियो आहे। जेके बि मुल्क जूं वॾियूं तंज़ीमूं आहिनि, गो के उहे करप्ट आहिनि, को बि न खां इनकार कोन्हे, गो के उन्हनि कर्ज़ खयां आवाम जे नाले ते, पर जेके वॾा इदारा आहिनि उन्हनि जो पुछाणो कोन्हे। हम ये समझते हैं कि जब तक आप सिविल सुपरमेसी को स्पेस नहीं देंगे, सिविल सुपरमेसी बहाल नहीं होती, तो इस मुल्क के हालात के जो है ना ही बेहतर होंगे, ना ही इस मुल्क के जो 22 करोड़ आवाम है उनकी ज़िंदगी में कोई बेहतरी आ सके। IMF वर्ल्ड बैंक जी उहा मुदाख़लत जेको अॻे लिकियल छिपियल अंदाज़ में रहंदी हुई, अॼु उहा बिल्कुलु हर माण्हू जे वास्ते जेको आहे सो उहो इहो आहे त IMF जेको आहे असांजो बजट ठाराए थो, वर्ल्ड बैंक जी हदायतनि ते असां अमल कयूं था। बुख, बेकारी, महांगाई, मुसीबतूं ॾींहों ॾींहुं माण्हुनि जी वधनि पियूं। उन हालतुनि में हिन मुल्क जी सूरत हाल ते छा जेको आहे सो ॻाल्हाइजे। असीं सम्झूं था इन हालतुनि में मुल्क अंदरि अहिड़ी तब्दीली जेका इंसान दोस्त हुजे, समाज दोस्त हुजे, उन जी इंतिहाई घणी ज़रूरत आहे ऐं उहे माण्हू ई करे सघनि था जेके इंसानी तौर ते, समाजी तौर ते जमहूरियत पसंदि हुजनि ऐं समाज खे अॻिते वठी वञण जे नज़रियाती ऐं सियासी बुनियादुनि ते मौजूदु हुजनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk